Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. वफ़ाक़ी काबीना आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर के फील्ड मार्शल जे उहिदे ते तरक्की जी मंज़ूरी ॾेई छॾी। एयर चीफ मार्शल ज़हीर बाबर सदू जी मुलाज़मत पूरी थियण ते संदसि ख़िदमतूं जारी रखण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जे इजलास में अहम फ़ैसिला कया विया। पधिराई मूजिबि काबीना इजलास में चयो वियो त दुश्मन मुल्की सलामती ऐं ख़ुदमुख़्तियारी खे पायमाल करण जी कोशिश कई। आर्मी चीफ जी मिसाली क़यादत वसीले मुल्क के हक़ जे मौक़े में तारीख़ी कामयाबी मिली। आर्मी चीफ के शानदार अस्करी क़यादत ऐं बहादुरी सां मुल्की ख़ुदमुख़्तियारी तोड़े इलाक़ाई सलामती यकीनी बणाइण जे एतराफ़ में फील्ड मार्शल जे उहिदे ते तरक्की जी मंज़ूरी ॾिनी वई। वज़ीर आज़म सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात करे फ़ैसिले बाबति एतमाद में वरितो हो। वफ़ाक़ी काबीना पारां फ़ौजी ऑफिसर्स ऐं जवाननि सां मुख़्तलिफ़ शोबनि जे शख़्सियतनि खे ऑपरेशन बुनियादुल मरसूस में ख़िदमतनि जे एतराफ़ में आला सरकारी एज़ाज़ सां नवाज़ण जो बि फ़ैसिलो कयो वियो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर फील्ड मार्शल जे उहिदे ते तरक्की मिलण ते हुकूमत आवाम जा थोरा मञिया। ISPR मूजिबि फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त फील्ड मार्शल जो एज़ाज़ मिलण ते अलाह जो शुक्रगुज़ार आहियां। इहो एज़ाज़ सॼी क़ौम फ़ौज ख़ासि करे सिविल ऐं फ़ौजी शहीदनि तोड़े गाज़ियुनि जे नाले कयां थो। इहा इनफ़रादी न पर पाक फ़ौज ऐं सॼी क़ौम लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। वज़ीर आज़म ऐं काबीना जा थोरा मञींदे फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो त हीअ एज़ाज़ अमानत आहे जंहिंखे निभाइण लाइ लखें माण्हुनि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। सिंध में मनशियात जे ख़ात्मे लाइ ख़ुसूसी अदालतूं क़ाइमु करण जो फ़ैसिलो। ट्रैफ़िक क़ानून में तरमीमुनि समेत अहम फ़ैसिलनि जी मंज़ूरी। केस जल्द उखलाइण लाइ सूबे में ख़ुसूसी ट्रैफ़िक अदालतूं बि क़ाइमु कयूं वेंदियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। काबीना कराची में 3 ऐं ॿियनि शहरनि में हिकु मनशियात जे ख़ात्मे बाबति अदालत क़ाइमु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ब्रीफिंग में ॿुधायो वियो त सिंध में 9,676 मनशियात केसिस रिपोर्ट थिया जेको ग़ैर मामूली इज़ाफ़ो आहे। रुगो कराची में 7,769 मनशियात जा केस इल्तिवा हेठि आहिनि। वॾे वज़ीर चयो त वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे इदारनि जी शानदार कारकर्दगी जो एतराफ़ कयो आहे। सिंध हुकूमत जो बोर्ड मुतासिरनि लाइ घरनि जी अदावत ऐं SIUT जा सॼे मुल्क में मॉडल प्रोजेक्ट बणिजी विया। सिंध हुकूमत जो मुल्कगीर तरक़ियाती मनसूबनि में किरदारु क़ौमी यकजहती जो मिसाल आहे। वॾे वज़ीर इजलास खे ॿुधायो त वफ़ाक़ सिंध हुकूमत खे बलूचिस्तान, पंजाब ऐं KP में घरनि जी अदावत ऐं SIUT क़ाइमु करण लाइ 9 अरब ॾिना। सिंध हुकूमत उन्हनि पैसनि मां रहीम यार ख़ान ऐं रावलपिंडी में SIUT अस्पताल क़ाइमु कंदी। SIUT रहीम यार ख़ान लाइ 2 अरब ऐं रावलपिंडी लाइ 1 अरब रुपया रखिया आहिनि। मनसूबे जी शिफ़ाफ़ निगरानी लाइ थर्ड पार्टी ऑडिट ऐं टिमाही रिपोर्ट्स लाज़िम हूंदियूं। सिंध काबीना ट्रैफ़िक क़ानूननि में अहम तरमीमुनि जी मंज़ूरी बि ॾेई छॾी। हैवी गाॾियुनि ते 0.5% रजिस्ट्रेशन फ़ीस, 1,000 रुपया सालियाने टैक्स लाॻू हूंदी। समूरनि कमर्शियल गाॾियुनि लाइ फिटनेस सर्टिफिकेट लाज़िम हूंदो। गैर फिट कमर्शियल गाॾियुनि ते 10,000 रुपया ॾंढ लॻायो वेंदो। 20 साल पुरानी गाॾी सूबे खां ऐं 25 साल पुरानी गाॾी ज़िले खां ॿाहिरि न वञी सघंदी। गैर मयारी रिक्शा ऐं लोडर गाॾियुनि ते मुकमल पाबंदी लॻाइण जो फ़ैसिलो। पाकिस्तान ऐं भारत जे डायरेक्टर जनरल मिलिट्री ऑपरेशन्स विच में राब्तो। छिकताण में घटिताई ऐं अमन तरफ़ अॻभराई ते इतफ़ाक़। इलाक़ाई ऐं आलमी सफ़ारती कोशिशुनि जे नतीजे में पाक भारत विच में छिकताण घटाइण ते उमूमी इतफ़ाक़ राय साम्हूं अची वई। ॿिन्ही मुल्कनि इन ॻाल्हि ते राज़िपो ज़ाहिर कयो त फ़ौज खे आहिस्ते आहिस्ते अमन दौरान मुक़ररु पोज़ीशन्स ते वापसि आंदो वञे। ज़रियनि मूजिबि सीज़ फायर ऐं छिकताण में घटिताई जे हतमी तारीख़ जो ऐलान न कयो वियो। ॿिन्ही धुरनि जे विच में हिकु गैर रस्मी मुफ़ाहिमत मौजूदु आहे जंहिं जो मक़सदु मौजूदा महाज़ आराई खे घटाए ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम जी बहाली आहे। हम सबसे पहले अल्लाह के बाद अपने ऊपर रिलाय करते हैं। इस दुनिया को क्लाइमेट चेंज के इश्यूज हैं, इसको मिस इन्फॉर्मेशन के इश्यूज हैं, बढ़ती हुई आबादी के इश्यूज हैं। देयर आर टू मेनी इश्यूज दैट दिस ग्लोबल कम्युनिटी, तो पाकिस्तान की कौम तो जो सी है, हम ना कभी पहले झुके थे ना अब आइंदा कभी झुकेंगे, कि हमारे लिए हम शहादत की आरजू हमें जिंदगी से ज्यादा है। एंड इट्स एन ऑनर एंड प्रिविलेज ऑफ ईच वन ऑफ अस हु इज वेयरिंग दिस यूनिफॉर्म, वेदर इट्स ब्लू, वाइट और खाकी, टू डाई फॉर हिज होमलैंड। अल्लाह खां पोइ सभ खां वधीक पाण ते भाड़ियूं था। पाकिस्तानी क़ौम न अॻु झुकी ऐं न हाणे झुकंदी। पाकिस्तान लाइ सभ खां अहम शइ उन जी ताक़त आहे। वर्दी कहिड़े बि रंग जी हुजे, शहादत असां लाइ एज़ाज़ आहे। दुनिया हिन वक़्तु वॾनि चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रही आहे। DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी जो चाइना मीडिया ग्रुप खे इंटरव्यू। पाक फ़ौज जे तर्जुमान चयो त पाकिस्तान लाइ सभ खां अहम उन जो अज़म ऐं उन जी ताक़त आहे। असां अल्लाह खां पोइ सभ खां वधीक पंहिंजो पाण ते भाड़ियूं था।
जॾहिं असांजो अज़म मज़बूत हूंदो जेको असां ॾेखारियो त पोइ आलमी कम्युनिटी बि पंहिंजो किरदारु अदा करे थी। दुनिया खे हिन वक़्तु वॾा चैलेंजिस दरपेश आहिनि, जेके वॾा मुल्क आहिनि उन जो विज़न बि वॾो आहे। माण्हू इंसानियत जी तरक़ी तरफ़ ॾिसी रहिया आहिनि। दुनिया मौसमियाती तब्दीली ऐं वधंदड़ आबादी सां गॾु ॿियनि मसइलनि खे मुंहुं ॾेई रही आहे। अहिड़ी सूरत हाल में छा हिकु मुल्क ॿिए मुल्क ते कूड़े बयानिए ऐं बग़ैर सबूत जे चढ़ाई करे पाड़ेसरी मुल्कनि मथां पंहिंजी इजारदारी मुसलत करण जी कोशिश करे, इहो सही नाहे। पाकिस्तान ऐं चीन दुनिया में ॿ ज़िम्मेवार मुल्क आहिनि। ॿिन्ही मुल्कनि जी पहिरीं तरजीह माण्हुनि जी भलाई आहे। माण्हुनि जी ख़ुशहाली हमेशह अमन ऐं इस्तेहकाम सां ईंदी आहे। पाकिस्तान ऐं चीन ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ कोशा आहिनि। इन करे असां दहशतगर्दी जी लानत सां विड़ी रहिया आहियूं। दहशतगर्दी जो मक़सदु ई तरक़ी खे रोकणु आहे। असांजी पहिरीं तरजीह अमन आहे। अॼु पाकिस्तान जी घिटियुनि में ॾिसंदा त अव्हांखे फ़तह न, अमन जी ख़ुशी मल्हाईंदे माण्हू नज़र ईंदा। पाकिस्तान जे माण्हुनि में अव्हांखे इंसानियत नज़र ईंदी। फ़ख़ुर सां चऊं था त असां अमन पसंदि आहियूं। पाकिस्तान गोल्डन टेम्पल खे निशानो बणाइण वारी कोशिशुनि जा भारतीय इल्ज़ाम सख़्ती सां रद्द करे छॾिया। पाकिस्तान चयो आहे त हू सिख मज़हब जे मुक़दस मागनि जो मुहाफ़िज़ आहे ऐं हर साल हज़ारे सिख यात्रियुनि जी आजियां करे थो। गुज़िरियल ॾींहुं भारतीय फ़ौज तरफ़ां इल्ज़ाम मढ़ियो वियो त पाकिस्तान 7 ऐं 8 मई जे विच वारी राति ड्रोन ऐं मीज़ाइलनि ज़रिए गोल्डन टेम्पल खे निशानो बणाइण जी कोशिश कई। भारतीय इल्ज़ामनि जे जवाब में परॾेही तर्जुमान चयो त असां उन्हनि इल्ज़ामनि खे वाज़े तौर ते रद्द कयूं था। असुल हक़ीक़त इहा आहे त भारत पाण 6 ऐं 7 मई जी विच वारी राति पाकिस्तान में मुख़्तलिफ़ इबादत गाहुनि खे निशानो बणायो। भारत तरफ़ां लॻायल इल्ज़ाम संदसि किरियल हरकत तां ध्यानु हटाए नथा सघनि। परॾेही तर्जुमान मूजिबि पाकिस्तान सिख मज़हब जे मुक़दस मागनि जो फ़ख़्र जोॻो मुहाफ़िज़ आहे। पाकिस्तान हर साल दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां ईंदड़ हज़ारे सिख यात्रियुनि जी आजियां करे थो। पाकिस्तान करतारपुर राहदारी जे ज़रिए गुरुद्वारा साहिब करतारपुर ताईं वीज़ा फ्री रसाई बि फ़राहम करे थो। इन पस मंज़र में गोल्डन टेम्पल खे निशानो बणाइण वारी पाकिस्तान जी कोशिश बाबति का बि दावा बिल्कुलु बेबुनियाद ऐं ग़लति आहे। भारत अमेरिकी टियाकड़ी मुकमल रद्द करे छॾी। जंगबंदी में अमेरिकी सदर जी टियाकड़ी खां इनकार कंदे भारत चयो आहे त पाकिस्तान जे जोहरी धमकी या असासनि ते हमलनि जो को बि सबूत नाहे मिलियो। भारतीय पार्लियामेंट जे अहम इजलास में अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ते शदीद तनक़ीद। मोदी सरकार अमेरिकी किरदार खे मुकमल रद्द कंदे उनखे पाकिस्तान ऐं भारत जो ॿितरफ़ो मामिलो करार ॾेई छॾियो। पार्लिमानी इजलास में परॾेही सेक्रेटरी विक्रम मिस्री वाज़े लफ़्ज़नि में चयो त पाकिस्तान सां जंगबंदी ॿितरफ़ी हुई ऐं कंहिं टे मुल्क अमेरिका जो को बि किरदार न हो। अमेरिकी सदर 7 भेरा सीज़फायर जी दावा कई पर हुन भारत खां का बि इजाज़त न वरिती। ट्रंप पाण खे ध्यान जो मर्कज़ बणाइण चाहे थो। मोदी सरकार अहिड़ो को बि किरदार तस्लीम नाहे कयो। जांच टीम जी अडियाला जेल आमद। पीटीआई बानी जो पॉलीग्राफिक टेस्ट कराइण खां इनकार। लाहौर पुलिस जी टीम डीएसपी आसिफ जावेद जी क़यादत में पीटीआई बानी खां जांच लाइ अडियाला जेल रावलपिंडी पहुती। जांच टीम में इंस्पेक्टर मोहम्मद असलम, इंस्पेक्टर मोहम्मद आलम ऐं इंस्पेक्टर मोहम्मद अरहम शामिल। पंजाब फॉरेंसिक यूनिट जो आबिद अयूब बि जांच टीम जो हिसो। जेल ज़रियनि ॿुधायो त जांच टीम पीटीआई बानी जो 9 मई जे केसिस में पॉलीग्राफिक टेस्ट करणु पहुती। पीटीआई बानी पॉलीग्राफिक टेस्ट कराइण खां इनकार करे छॾियो। पीटीआई बानी पंहिंजे वकीलनि जी ग़ैर मौजूदगी में टेस्ट लाइ जांच में शामिल थियण खां इनकार कयो। जेल अमलो पीटीआई बानी खे सेल में घुराइण लाइ वियो पर हू न आयो ऐं हुन वकीलनि जी ग़ैर मौजूदगी में टेस्ट कराइण खां इनकार करे छॾियो। एनपीपी जे सरबराह मुर्तज़ा जतोई चयो आहे त केनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग बाबति सिंध खे ख़दशा आहिनि। जेसिताईं ख़दशा ख़तमु न थींदा एहतजाज जारी रहंदो। नौशरो फिरोज़ में दहशतगर्दी टोड़ अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा जतोई चयो त केनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग बाबति सिंध खे अञा बि ख़दशा आहिनि। हुकूमत लॉलीपॉप ॾियण बदिरां आवाम जा ख़दशा ख़तमु करण लाइ अॻियां अचे। ईंदड़ इलेक्शन साफ़ ऐं शफ़ाफ़ थी त पीपल्स पार्टी 25% सीटूं बि खटी न सघंदी। इहा हक़ीक़त आहे त भारत सां जंग खां पोइ पाकिस्तान आलमी सतह ते वधीक मक़बूल थियो आहे। नूर मुक़दम क़त्ल केस में जवाबदार ज़ाहिद जाफ़र जी अपील रद्द। मौत जी सज़ा बरक़रार। जवाबदार जे चौकीदार ऐं माली खे आज़ादु करण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट नूर मुक़दम क़त्ल केस जो मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जस्टिस हाशिम काकड़ जी सरबराही में टिरुकनी बेंच फ़ैसिलो ॿुधायो। अदालत फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो त क़त्ल केस में जवाबदार ज़ाहिद जाफ़र जी मौत जी सज़ा बरक़रार रहंदी। रेप केस में जवाबदार जी मौत जी सज़ा उमिरि कैद में तब्दील। अदालत अग़वा इल्ज़ाम में जवाबदार ज़ाहिद जाफ़र खे बरी करे छॾियो। जवाबदार जे चौकीदार ऐं माली खे आज़ादु करण जो हुकुम। जवाबदार ज़ाहिद जाफ़र 2021 में नूर मुक़दम खे इस्लामाबाद में तशद्दुद बाद क़त्ल कयो हो, जंहिं बाद ट्रायल कोर्ट जवाबदार खे मौत जी सज़ा जो हुकुम ॿुधायो।
अपील ते इस्लामाबाद हाई कोर्ट में जवाबदार जी मौत की सज़ा बरक़रार रखी हुई, जंहिं बाद ज़ाहिद जाफ़र मौत की सज़ा वारे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में अपील कई हुई। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में रतो छाण जो सिलसिलो रुकिजी न सघियो। 2 नौजवाननि समेत 4 ॼणा मारिजी विया। कंदकोट मेरान फ्लोर मिल वटि पुर मुज़ाहिमत अली मुराद उर्फ़ गुडो गाही गोलियूं लॻण सबब ज़ख़्मी, अस्पताल में इलाज दौरान ज़ख़्मी दम ॾेई छॾियो। कंदकोट जे ॻोठ बहादुर ख़ान चाचड़ वटि हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल। वारसनि जो इंडस हाईवे ते 22 वरनि जे असगर चाचड़ जो लाश रखी धरणो। क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालिबो। नवाब वली मोहम्मद वेझो ॻोठ हमज़ो चांडियो में नौजवान क़तल। 18 वरनि जे प्यारो चांडियो जो बनी मां गोलियूं लॻल लाशत। वारसनि मूजिबि नौजवान राति मानी खाइण बाद घरां निकिरी वियो हो। सुबुह सां बनी मां संदसि लाश हथ आयो। टंडो आदम वेझो पानी जे वारे ते वियल पीरसन क़तल। ॻोठ तैयब अबड़ो में लठियूं ऐं कुहाड़ियूं हणी 70 सालनि जे जान मोहम्मद अबड़ो खे क़तल कयो वियो। टंडोजाम ज़रई यूनिवर्सिटी जे हॉस्टल प्रोवोस्ट खे हटाइण लाइ शागिर्दनि जो ॿिए ॾींहुं बि धरणो जारी। हैदराबाद मीरपुर ख़ास रोड ते ट्रैफ़िक मुअतल। धरणे सबबि सरकारी अस्पतालनि जूं ऑक्सीजन जूं गाॾियूं बि फासी पयूं। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया सां ॻाल्हियूं नाकाम थियण बाद शागिर्द हैदराबाद मीरपुर ख़ास रोड ते धरणो हणी वेही रहिया। हॉस्टल प्रोवोस्ट खे हटाइण ताईं धरणो जारी रखण जो ऐलान। शागिर्दनि हैदराबाद रोड ते एहतजाजी कैंप क़ाइमु करे वरिती। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया शागिर्दनि जे धरणे सबबि पेपर बि मुलतवी करे छॾियो। जुडो में बगी माइनर में पानी खोट ख़िलाफ़ शरबंद हड़ताल ऐं धरणो। आबादकारनि जे सॾ ते कारोबारी मर्कज़ ऐं मार्केट्स बंदि। मिठी मीरपुर ख़ास रोड ते धरणो हणी ट्रैफ़िक मुअतल। आबादकारनि जो चवणु हो त नारा केनाल में पाणी हुअण बावजूदि बगी माइनर में पाणी न छॾियो वियो। असां वटि त हाणे पीअण जेतिरो बि पाणी नाहे। गुज़िरियल 5 महीननि खां पाणी बंदि हुअण करे ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि। आबादकारनि तरफ़ां बगी माइनर में पाणी छॾे बेचैनी ख़तमु करण जो मुतालिबो। ऐं मौसमियात खाते मुल्क में हीट वेव जो अलर्ट जारी करे छॾियो। मैदानी इलाइक़नि में कुझु हंधनि ते तूफ़ान ऐं झिक जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि अॼु खां 24 मई ताईं गर्मीपद मामूल खां 4 खां 6 डिग्री सेंटीग्रेड ताईं वधीक रहंदो। ॾखण पंजाब, सिंध ऐं बलूचिस्तान जा वसी इलाइक़ा शदीद गर्मी जे लपेट में अची चुका आहिनि। मथाहनि इलाइक़नि में बि ॾींहं जो गर्मीपद मामूल खां वधीक रिकॉर्ड थियण जो इम्कान। अवाम खे गैर ज़रूरी तौर ते उस में न निकिरण ऐं एहतियाती तदबीरूं इख्तियार करण जी हिदायत। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर।